जमात इस्लामी सिंध जे नायब अमीर हाफ़िज़ नसरुल्लाह अज़ीज़ चन्ना जी क़यादत में एक वफ़द करमपुर जे ॻोठ ॾियाणी में पहुची करे कुछ ॾींहं पहिरियां करमपुर जी हद में करमपुर जी पुलिस हथां कूड़े मुक़ाबले में क़त्ल कयल 10 क्लास जे शागिर्द शहीद महमीद बिजाणी जे वारसनि सां ताज़ियत कई। हुन सिंध जे वॾे वज़ीर तोड़े IG सिंध पुलिस खां घुर कई त कूड़े मुक़ाबले में शागिर्द क़त्ल कंदड़ पुलिस एहलकारनि खे सख़्तु सज़ाऊं ॾिनियूं वञनि। इन मौक़े ते मौलाना रफ़ीउद्दीन चन्ना, सहाफ़ी जावेद उस्मान बिजाणी, मोहम्मद अली जिस्काणी, मुशाहिद हुसैन खोसो ऐं ॿिया पिणु गॾु मौजूदु हुआ। जमात इस्लामी अॻुवाण चयो त हुकूमती नाअहली ऐं क़ानून जी ख़ामोश तमाशाई किरदार जे करे अॼु सिंध में हर रोज़ु कूंदर कुसिजी रहिया आहिनि त वरी किथे जिरगाई जलादनि ज़रिए नियाणियुनि खे गोलियुनि जो खाज बणाए बिना गुस्ल ऐं कफ़न जे दफ़नायो पियो वञे, जेका जहालत जी हिकु वॾी निशानी आहे। करमपुर जे शहीद महमीद बिजाणी जे बेदर्दी सां क़त्ल खां वेंदे ठंडो मस्ती ऐं सिंधड़ी वाक़िआ हुकूमत क़ानून ऐं इंसाफ़ जे मुंहं ते चमाट तोड़े क़ातिलनि खे इबरतनाक सज़ा ॾियणु हिकु वॾो चैलेंज आहिनि। हुन ॾुखियल ख़ानदान सां हमदर्दी जो इज़हार कंदे शहीद शागिर्द जी मग़फ़िरत, दर्जात बुलंदी ऐं पोरनि लाइ सिबरे जमील जी पिणु दुआ कई।